पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे अॻवान ऐं अॻूणे सेक्रेटरी जनरल असद उमर चयो आहे त इमरान खान खे सिक्योरिटी ख़तरनि खां सभु आगाह आहिनि। उन लाइ संदसि हेलीकॉप्टर खे परेड ग्राउंड में लहण जी इजाज़त ॾिनी वञे। तहरीक इंसाफ़ जे चेयरमैन इमरान खान 26 नवंबर ते रावलपिंडी पहुचण जो सॾु ॾेई छॾियो आहे ऐं पाकिस्तान तहरीक इंसाफ़ इमरान खान जो हेलीकॉप्टर ग्राउंड में लहण जे लाइ अदालत में बि दरख़्वास्त दाख़िल कई आहे। उन हवाले सां सोशल मीडिया ते जारी कयल बयान में असद उमर चयो आहे त सभिनी खे ख़बर आहे त इमरान खान के सख्त सिक्योरिटी खतरा आहिनि। जलसे गाह पहुचण ते इमरान खान जे हेलीकॉप्टर खे परेड ग्राउंड में लहण जी इजाज़त ॾिनी वञे। असद उमर वधीक चयो त हेलीकॉप्टर खे परेड ग्राउंड में लहण जी इजाज़त में इंतज़ामिया देर करे रही आहे। उमेद आहे त इस्लामाबाद हाई कोर्ट उन सिलसिले में जल्द फ़ैसिलो कंदी। यादि रहे त गुज़िरियल ॾींहुं चीफ जस्टिस इस्लामाबाद आमिर फारूक पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे वकील खां पुछाणो कंदे चयो हो त छा अवां चाहियो था त इंतज़ामिया खे असां हुकुम ॾियूं जेको असां नथा ॾेई सघूं। हेली पेड सर्विस ॾियणु अदालत जो कमु नाहे हूंदो। सुप्रीम कोर्ट तहरीक इंसाफ़ जे अॻूणे अॻवान फैसल वावड़ा खे सुभाणे अमरीकी शहरियत छॾण जे सर्टिफिकेट सां गॾु तलब करे वरितो। सुप्रीम कोर्ट में चीफ जस्टिस पाकिस्तान जी सरबराही में फैसल वावड़ा केस जी ॿुधणी थी, जंहिंमें अदालत अॻूणे वज़ीर खे सुभाणे सुबुह जो 11 वॻे तलब करे वरितो। अदालत फैसल वावड़ा खे अमरीकी शहरियत छॾण जो सर्टिफिकेट बि गॾु आणण जो हुकुम ॾिनो ऐं खेसि 2 ऑप्शन ॾिना आहिनि। चीफ जस्टिस चयो त फैसल वावड़ा पंहिंजी ग़लती मञे 163C जे तहत हू नाअहल थी वेंदो। ॿी सूरत में अदालत 162F जे तहत केस में अॻभराई कंदी। चीफ जस्टिस उमर अता बंदियाल चयो त अदालत जे साम्हूं फैसल वावड़ा जी ताहयाती नाअहली जे लाइ काफ़ी मवाद मौजूदु आहे। फैसल वावड़ा उहो मञे वठे त हुन कूड़ो हल्फ़ी बयान जमा करायो खेसि मुख़्तसर मुदे लाइ नाअहल कयो वेंदो। जेकॾहिं फैसल वावड़ा नथो मञे त उहो ताहयात नाअहल थी वेंदो। फैसल वावड़ा सुप्रीम कोर्ट जे साम्हूं पेश थी चए त हुन ॿिटी शोहरियत जी तारीख़ तब्दील कई। अदालत चयो त असांजे साम्हूं घणो मवाद मौजूदु आहे जंहिं मां साबित थिए थो त फैसल वावड़ा ग़लति हल्फ़ी बयान ॾिनो। इस्लामाबाद हाई कोर्ट वटि त ताहयात नाअहली जी डिक्लेरेशन जो बि अख़्तियार आहे। फैसल वावड़ा हिकु कूड़ खे लिकाइण जे लाइ केतिरा ई कूड़ ॻाल्हाया, जंहिंखां पोइ अदालत केस जी वधीक ॿुधणी सुभाणे ताईं मुलतवी करे छॾी। M6 मेगा मोटरवे करप्शन स्कैंडल में मुलविस DC नौशरो फिरोज़ समेत 4 ॼणनि जा नाला ECL में शामिल करण जी सिफारिश कई वई आहे। FIADC नौशरो फिरोज़, ताशफिन आलिम, अॻूणे DC मटियारी अदनान रशीद, AC न्यूज़ सईदाबाद मंसूर अब्बासी ऐं सिंध बैंक जे ब्रांच मैनेजर मीर मोहम्मद सुहाग जा नाला ECL में शामिल करण जी सिफारिश कई आहे। स्कैंडल जी जांच लाइ नौशरो फिरोज़ पातल जांच टीम DC ऑफिस मां अहम रिकॉर्ड तहवील में वठी छॾियो। मुलाज़िमनि जा बयान रिकॉर्ड करण जो सिलसिलो जारी आहे। जांच टीम तरफ़ां DC ऑफिस नौशरो फिरोज़ जे अकाउंटेंट PA ऐं 2 रेवेन्यू मुलाज़िमनि खे बयान रिकॉर्ड करण लाइ घुरायो वियो। जांच टीम सरकारी ज़मीन जे खातनि बाबति रिकॉर्ड बि तहवील में वठी छॾियो। नेशनल बैंक ऐं सिंध बैंक खां बि रिकॉर्ड तलब कयो वियो आहे। हुन समूरे मामले जी जांच दौरान मीडिया खे कवरेज खां परे रखियो वियो आहे। राउंती जे कचे में पुलिस जो ऑपरेशन इनाम याफ़्ता ॾुहारी सूदो 2 ॼणा मारिजी विया आहिनि। मारिजी वियल ॾुहारी जे हाकिम उर्फ हाकू ऐं आगू शर तौर सुञाणप थी वई आहे। उन सिलसिले में SSP तनवीर तुन्यो दावा कई आहे त हाकिम उर्फ हाकू 5 पुलिस ऑफिसर्स ऐं एहलकारनि जी शहादत वारे वाक़े में मुलविस हो। SSP मूजिबि कचे में ऑपरेशन दौरान मुक़ाबले में हाकिम ऐं आगू शर मारिजी विया। हाकिम शर मथां 50 लख रुपयनि जे इनाम जी सिफारिश थियल हुई। कचे में धाड़ेरनि खिलाफ़ ऑपरेशन जारी रहंदो। राउंती जे कचे में मारिजी वियल आगू शर जे वारसनि मुक़ाबले खे जुड़तू करार ॾेई छॾियो आहे। आगू शर जे वारसनि जो चवणु आहे त पुलिस आगू शर खे संदसि भाउ अयूब शर जे कातलनि जी गिरफ़्तारी लाइ घुराए कूड़ो मुक़ाबलो ॼाणाए क़तल कयो आहे। आगू शर जे वारसनि मूजिबि आगू शर मुक़ाबले में नाहे मारियो वियो। कूड़ो मुक़ाबलो ॼाणाए उन खे मारियो वियो आहे। पुलिस नाहक ज़ुल्म कयो आहे, इंसाफ़ कयो वञे। तहरीक इंसाफ़ जे अॻवान फवाद चौधरी चयो आहे त सदर आरिफ अलवी सां इमरान खान जी ज़मान पार्क लाहौर में 45 मिंटनि ताईं मुलाक़ात थी।
फवाद चौधरी ॿुधायो त मुलाक़ात खां पोइ सदर आरिफ अलवी वापसि इस्लामाबाद रवानो थी चुको आहे। समूरा मामला आइन ऐं कानून मूजिबि थींदा। मुलाक़ात में नए आर्मी चीफ जी मुक़ररी जे हवाले सां समूरनि रुखनि जो जाइज़ो वरितो वियो। फवाद चौधरी चयो त नए आर्मी चीफ जी मुक़ररी जे हवाले सां ऐवान सदर मां 6:30 खां 7 वॻे दौरान ऑफिशियल हैंड आउट जारी कयो वेंदो ऐं उहो ऐलान सदर आरिफ अलवी ऐं इमरान ख़ान विच में थींदड़ मुलाक़ात जी रोशनी में ई हूंदो। दिफ़ा वारे वज़ीर ख़्वाजा आसिफ़ चयो आहे त आर्मी चीफ जी मुक़ररी ते वज़ीर आज़म जी समरी हाणे इमरान ख़ान जो इम्तिहान आहे। हू हाणे मुल्क जे अहम इदारे खे मज़बूत बणाइणु चाहे थो या तकरारी। दिफ़ा वारे वज़ीर ख़्वाजा आसिफ़ इस्लामाबाद में सहाफ़ियुनि सां ॻाल्हियूं कंदे चयो त लेफ्टिनेंट जनरल सैयद आसिम मुनीर खे आर्मी चीफ मुक़ररु कयो वियो आहे ऐं अहम मुक़ररनि बाबति समरी सदर आरिफ अलवी ॾांहुं उमाणी वई आहे। हुन चयो त कानून ऐं आइन जे तहत समूरा मामला तइ थी वेंदा ऐं आइनी इदारे खे तकरारी नथा बणाइणु चाहियूं। आर्मी चीफ जी मुक़ररी बाबति मां वधीक को बि तफ़सील ॿुधाए नथो सघां। उन मामले बाबति समरी वज़ीर आज़म ऑफिस तरफ़ां जारी कई वई आहे। कानून ऐं आइन मूजिबि समूरा मामला तइ थी विया आहिनि। असांखे उमेद आहे त सदर आरिफ अलवी को बि तकरार पैदा न कंदो। ख़्वाजा आसिफ़ चयो त हिन मामलनि खे सियासी नज़र सां न ॾिसणु घुरिजे। आर्मी चीफ जी मुक़ररी बाबति वज़ीर आज़म जी समरी खे कानून ऐं आइन मूजिबि ॾिसणु घुरिजे। सदर आरिफ अलवी उहो फ़ैसिलो सियासी एडवाइस तहत न करे। मोटरवे करप्शन स्कैंडल में अहम अॻुभराई थी आहे। मटियारी जे अॻूणे डीसी अदनान रशीद खे वधीक 7 ॾींहनि जे जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले कयो वियो आहे। पुलिस डीसी अदनान रशीद खे हथकड़ियूं हणी एंटी करप्शन जी अदालत में पेश कयो, जंहिं दौरान सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त कया विया। एंटी करप्शन अदालत अॻूणे डीसी मटियारी अदनान रशीद खे 7 ॾींहनि जे जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो आहे। प्रोसिक्यूटर जनरल सिंध अदालत खे ॿुधायो त अदनान रशीद वटां 12,60,000 रुपया रोक रक़म ऐं हिकु गाॾी हथ आई आहे। अॻूणे डीसी जे वकील अदालत में मौक़ुफ़ अख़्तियार कयो त अदनान रशीद ते तशद्दुद कयो पियो वञे। अदालत लम्स जे MS खे हुकुम ॾिनो त अॻूणे डीसी अदनान रशीद जो मेडिकल कराए 30 नवंबर ते रिपोर्ट पेश कई वञे। वफ़ाक़ी काबीना जनरल आसिम मुनीर खे संदसि उहिदे ते बरक़रार रखंदे खेसि आर्मी चीफ बनाइण जे फ़ैसिले जी गॾियल तौर ते मंज़ूरी ॾेई छॾी आहे। सदर आरिफ अलवी तरफ़ां आर्मी चीफ जी समरी रोकण जी सूरत में हुकूमत वॾो क़दम खणंदी जनरल आसिम मुनीर खे बरक़रार रखण जी समरी खे मंज़ूर करे वरितो। उन फ़ैसिले सां जनरल आसिम मुनीर जी रिटायरमेंट रुकिजी वेंदी। वफ़ाक़ी काबीना रूल्स ऑफ बिज़नेस जे शक 15A में तरमीम जी मंज़ूरी ॾींदे दिफ़ा वारी वज़ारत जे जनरल आसिम मुनीर खे उहिदे ते बरक़रार रखण जी समरी मंज़ूर करे वरिती। हाणे जेकॾहिं सदर आरिफ अलवी आर्मी चीफ जी मुक़ररी जी समरी रोकी रखी ऐं आसिम मुनीर जी रिटायरमेंट जी तारीख़ गुज़रण खां पोइ सदर समरी वापसि कई त उहा बि गैर मौसर थी वेंदी। जेकॾहिं सदर आरिफ अलवी 25 ॾींहनि ताईं समरी रोकी बि रखी तॾहिं बि आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर ई रहंदो। सदर जी सही न करण जी सूरत में वज़ीर आज़म नोटिफिकेशन जारी करे छॾींदो। यादि रहे त पाकिस्तान आर्मी एक्ट में कंहिं बि ऑफिसर खे संदसि उहिदे ते बरक़रार रखी सघिजे थो। सदर तरफ़ां समरी रोकण ते बि जनरल आसिम मुनीर 27 नवंबर ते रिटायर न थींदो। सदर डॉक्टर आरिफ अलवी ऐं वज़ीर आज़म शहबाज शरीफ सां चेयरमैन जॉइंट चीफ ऑफ स्टाफ कमेटी जनरल नदीम रज़ा धारदार अलविदाई मुलाक़ातूं कयूं। मुलाक़ात दौरान आरिफ अलवी जनरल नदीम रज़ा लाइ नेक ख़्वाहिशनि जो इज़हार कंदे संदसि ख़िदमतनि जी तारीफ़ कई। जंहिंखां पोइ वज़ीर आज़म हाउस में वज़ीर आज़म शहबाज शरीफ सां चेयरमैन जॉइंट चीफ ऑफ स्टाफ कमेटी जनरल नदीम रज़ा मुलाक़ात कई। वज़ीर आज़म जनरल नदीम रज़ा जूं मुल्क लाइ ख़िदमतनि ऐं आर्मी जे इदारे लाइ पेश कयल ख़िदमतनि ते ख़राज तहसीन पेश कयो। वज़ीर आज़म जनरल नदीम रज़ा सां ॻाल्हियूं कंदे चयो त पाकिस्तान जे लाइ अव्हां जी ख़िदमतनि ते फ़ख्रु आहे। अव्हां जहिड़ा बावकार ऐं बासलाहियत ऑफिसर जॉइंट चीफ ऑफ स्टाफ कमेटी जे उहिदनि ते बहितरीन ख़िदमतूं अंजाम ॾिनियूं। उन मौक़े ते वज़ीर आज़म शहबाज शरीफ जनरल नदीम रज़ा जे लाइ नेक ख़्वाहिशनि जो इज़हार कयो, जॾहिं त चेयरमैन जॉइंट चीफ ऑफ स्टाफ कमेटी जनरल नदीम रज़ा वज़ीर आज़म जो पिणु थोरो अदा कयो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ तरफ़ां नए आर्मी चीफ जी समरी उमाइण खां पोइ सदर डॉक्टर आरिफ अलवी जी लाहौर में इमरान ख़ान सां मुलाक़ात थी।
तहरीक इंसाफ चेयरमैन इमरान खान ऐं सदर आरिफ अलवी विच में ज़मान पार्क लाहौर में मुलाक़ात थी। सदर वज़ीर आज़म हाउस मां मंज़ूर थींदड़ समरी जे हवाले सां इमरान खान खे इतमाद में वरितो। सदर आरिफ अलवी इमरान खान के वज़ीर आज़म तरफ़ां उमायल समरी ते ब्रीफिंग ॾिनी। इमरान खान हिदायत कई त आइन ऐं कानून मूजिब जेको बणिजे थो उन मूजिब समरी खे ॾिसो, जेकॾहिं सही आहे त समरी खे कढी छॾियो। तहरीक इंसाफ चेयरमैन चयो त असांखे आइन ऐं कानून जी पासदारी करणी आहे। असांजी कंहिं बि इदारे सां का बि जंग न आहे। यादि रहे त आर्मी चीफ जी मुक़ररी बाबति समरी मिलण खां पोइ सदर डॉक्टर आरिफ अलवी फौरी तौर ते इमरान खान मुलाक़ात जे लाइ इस्लामाबाद खां लाहौर पहुतो हो। नाणे वारे वज़ीर इसहाक डार चयो आहे त वज़ीर आज़म जो फ़ैसिलो तारीफ़ जोॻो आहे, पर जेकॾहिं सदर आरिफ अलवी आर्मी चीफ जी मुक़ररी में का बि रंडक विधी त असां वटि प्लान बि मौजूदु आहे। माइक्रो ब्लॉगिंग साइट ट्विटर ते वफ़ाक़ी वज़ीर तरफ़ां आम उहिदनि ते मुक़ररी जे ऐलान ते रद्द अमल ॾींदे इसहाक डार चयो त आसिम मुनीर जी बतौर आर्मी चीफ मुक़ररी जो फ़ैसिलो सीनियरिटी ऐं मेरिट ते कयो वियो आहे, जॾहिं त जनरल साहिर शमशाद मिर्ज़ा जी मुक़ररी बि सीनियरिटी ऐं मेरिट ते थी आहे। हुन वधीक चयो त वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो फ़ैसिलो तारीफ़ जोॻो आहे, पर जेकॾहिं सदर आरिफ अलवी अहम मुक़ररी में रंडक विधी त असां वटि प्लान बि मौजूदु आहे। 28 नवंबर ताईं मुक़ररी जो समूरो अमल मुकमल थी वेंदो। उन मौक़े ते इसहाक डार मुल्क जे मुस्तक़बिल लाइ नेक ख़्वाहिशुनि जो इज़हार कंदे पाकिस्तान ज़िंदाबाद जो नारो बि लिखियो। सुप्रीम कोर्ट मुस्लिम लीग नून जे अॻवान हमज़ा शहबाज़ खे गिरफ़्तारी खां अॻु आगाह करण जो लाहौर हाई कोर्ट जो हुकुम कालादम करार ॾेई छॾियो। जस्टिस एजाज़ुल हसन जी सरबराही में 3 रुकनी बेंच नेब तरफ़ां हमज़ा शहबाज़ बाबति लाहौर हाई कोर्ट जो हुकुम चैलेंज करण जी दरख़्वास्त ते ॿुधणी कई। सुप्रीम कोर्ट पंहिंजे हुकुमनामे में चयो आहे त गिरफ़्तारी खां अॻु जवाबदार खे आगाह करण जे कानून में का बि शर्त न आहे। गिरफ़्तारी खां अॻु आगाह करण जो लाहौर हाई कोर्ट जो हुकुम कानून जे ख़िलाफ़ आहे। अदालत वधीक चयो त हमज़ा शहबाज़ खे गिरफ़्तार करण खां 10 ॾींहं अॻु ॿुधाइण जो हुकुम बतौर अदालती मिसाल तौरु इस्तेमाल न कयो वञे। सुप्रीम कोर्ट लाहौर हाई कोर्ट जो हुकुम गैर मुअसर हुजण ते बुनियाद ते उकलाए छॾियो। यादि रहे त लाहौर हाई कोर्ट मुस्लिम लीग नून जे अॻवान हमज़ा शहबाज़ खे गिरफ़्तारी खां अॻु आगाह करण जो हुकुम ॾिनो हो। अदालत उहो हुकुम साफ़ पाणी, रमज़ान शुगर मिल्स ऐं आमदनी खां वधीक असासन जे केस में ॾिनो हो। वफ़ाक़ी घरू वज़ीर राणा सनाउल्ला चयो आहे त सदर आरिफ अलवी वटि वज़ीर आज़म जे फ़ैसिले ते अमल करण खां अलावा ॿियो को बि अख़्तियार न आहे। आर्मी चीफ जी मुक़ररी जे हवाले सां ॻाल्हियूं कंदे घरू वज़ीर राणा सनाउल्ला चयो आहे त वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सदर डॉक्टर आरिफ अलवी खे आर्मी चीफ ऐं चीफ ऑफ जॉइंट स्टाफ कमेटी जे लाइ एडवाइस उमाणे छॾी आहे। घरू वज़ीर चयो आहे त एडवाइस सीक्रेट कम्युनिकेशन न पर ओपन कम्युनिकेशन आहे। वज़ीर आज़म काबीना खे एतमाद में वठी फ़ैसिलो कयो आहे ऐं उहो फ़ैसिलो मुल्क ऐं क़ौम जे बहितरीन मुफ़ाद में कयो वियो आहे। राणा सनाउल्ला चयो आहे त वज़ीर आज़म कंहिं बि ऑफिसर जी रिटायरमेंट खे रोके सघे थो। उहो हिकु एग्ज़िक्यूटिव फ़ैसिलो आहे। सदर वटि वज़ीर आज़म जी एडवाइस ते अमल करण खां अलावा को ॿियो अख़्तियार न आहे। सदर आरिफ अलवी एडवाइस ते फौरी तौर ते अमल बि करे सघे थो ऐं देर बि करे सघे थो, पर हाणे उहो फ़ैसिलो तब्दील न थींदो। घरू वज़ीर ॿुधायो त नाणे वारे वज़ीर इसहाक डार सदर आरिफ अलवी सां मुलाक़ात कई हुई। उन में बि सदर चयो हो त मां वज़ीर आज़म जी एडवाइस ते अमल कंदुसि। राणा सनाउल्ला वधीक चयो त इमरान खान कॾहिं आइन सां खेॾंदो आहे त कॾहिं साइफ़र सां खेॾे थो। कुछ महीना पहिरियां शादीशुदा जोड़ो तहफ़ुज़ जे लाइ सिंध सहाफ़ी संगत जी आफ़ीस कोट बंगलो में पहुची वियो। कोट बंगलो शहर जो रहायशी खुदाबख्श मल्हार चूंटको जे रहवासी नौशाब खातून इंसाफ़ जे लाइ कोट बंगलो सिंध सहाफ़ी संगत जी आफ़ीस में पहुची मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मुंहिंजो चाचो मोटण वल्द रहीमदाद मल्हार मूंखे ऐं मुंहिंजे मुड़ुस खे मौतमार धमकियूं ॾेई रहियो आहे। कुछ ॾींहं पहिरियां मां पंहिंजे घर चूंडको वयसि त उते मुंहिंजे चाचे मूंखे मारण जी कोशिशि कई। मुंहिंजे मुड़ुस खुदा बख़्श ऐं मूंखे जान जो ख़तरो आहे। असां IG सिंध DIG सखर SSP खैरपुर खां मुतालबो कयूं था त फौरी तौर ते नोटिस वठी असांखे धमकियूं ॾींदा। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि थींदड़ वफ़ाक़ी काबीना जे इजलास में लेफ्टिनेंट जनरल आसिम मुनीर खे आर्मी चीफ ऐं चेयरमैन जॉइंट्स चीफ्स लेफ्टिनेंट जनरल साहिर शमशाद जी मुक़ररी लाइ समरी सदर आरिफ अलवी ॾांहुं उमाणे छॾी आहे। लेफ्टिनेंट जनरल आसिम मुनीर जे कैरियर ते हिकु नज़र। लेफ्टिनेंट जनरल आसिम मुनीर मंगला ट्रेनिंग स्कूल मां पास आउट थियो। हुन फ़ौज में फ्रंटियर फोर्स रेजिमेंट में कमीशन हासिल कयो। आसिम मुनीर मौजूदा आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा जे मातहत ब्रिगेडियर जे तौर ते फोर्स कमांड नादरन एरियाज़ में फ़ौज जी कमान संभाली।
हुन 2017 DG मिलिट्री इंटेलिजेंस मुक़ररु कयो वियो ऐं अक्टूबर 2018 में ISI जो सरबराह बणायो वियो, पर हू मुख़्तसर अरसे लाइ उन उहिदे ते फ़ाइज़ रहियो। ISI जे सरबराही खां पोइ लेफ्टिनेंट जनरल आसिम मुनीर खे कोर कमांडर गोजरानवाला मुक़ररु कयो वियो ऐं 2 सालनि खां पोइ हू GHQ में क्वार्टर मास्टर जनरल जे उहिदे ते मुक़ररु थियो। हिन वक़्तु बि हू साॻिए उहिदे ते कमु करे रहियो आहे। लेफ्टिनेंट जनरल आसिम मुनीर पहिरियों आर्मी चीफ हूंदो जेको मिलिट्री इंटेलिजेंस ऐं ISI में रही चुको आहे। जनरल आसिम मुनीर पहिरियों आर्मी चीफ आहे जंहिंखे एज़ाज़ी तलवार सां नवाज़ियो वियो। बतौर लेफ्टिनेंट कर्नल हुन मदीना मुनव्वर में मुक़ररी दौरान क़ुरान पाक सूबो देरो लॻे चक्कर वारियासे जे मुख़्तलिफ़ ॻोठनि जे मिसकिन ॻोठाणनि बरसात मुतासिरनि मंगणे जा बिरादरी जा औरतनि मर्दनि ऐं मासूम ॿारनि माज़ूर गुलाम शबीर, मिसमात करीमत खातून, मिसमात ज़ैनब, मिसमात सबई, मिसमात रज़िया, नूरदीन, नेमत आज़म, मोहम्मद अशरफ, रफ़ीक, ज़हीर, अब्बास, पीरसन, मोहम्मद वकील मंगणे जो ऐं ॿियनि एहतिजाज कयो। ॻोठाणनि दाईंदे चयो त असां सभु ॻोठाणा PP जा वोटर आहियूं। अबनि ॾाॾनि खां PP उम्मीदवार खे वोट कया आहिनि। बरसात सबबि असांजा घर, फसल, माल मता समेत अलाह ताला तबाह थी चुको आहे। असांजे वार्ड जो PP जी टिकट ते चूंडियल काउंसलर वडेरो हबीबुल्ला मंगणे जो खे PP जी आला क़यादत ऐं रेवेन्यू अमलदारनि काफ़ी दफ़ा बरसात मुतासिरनि जी वाहुर करण लाइ राशन, मच्छरदानियूं, टेंट, तरपाल, सोलर, बैटरियूं, गरम कंबल ऐं ॿियो सामान ॾिनो आहे। उहो मिलियल समूरो सामान पंहिंजे मनपसंद मिटनि अज़ीज़नि वास्तेदारनि खे ॾेई बाक़ी सामान पंहिंजे घर ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ माण्हुनि वटि छुपाए लिकाए छॾे थो, जॾहिं त वार्ड जा मुतासिर धिका थाॿा खाइण ते मजबूर आहिनि, जिन खे राति जो देर ताईं आसरे में विहारे पोइ घरां नथो निकिरे या दड़का दामान करे मोटाए छॾे थो ऐं चवे थो त मूंखे कुझु बि नाहे मिलियो। मुतासिर PP आला क़यादत बिलावल भुट्टो ज़रदारी, PP MNA सैयद जावेद अली शाह, PP MPA सैयद फज़ल अली शाह जीलानी, PP